ख़ैरपुर नाथन शाह में तबक़ाती जिदोजहद ऐं बोरियत मज़ाहमत तरफ़ां IMF जी अवाम दुश्मन पॉलिसियुनि ऐं पेट्रोल जे हथरादू वधायल क़ीमतनि ख़िलाफ़ वतन में प्ले कार्ड खणी मीर हसन चौक खां सिटी प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो ऐं हुकूमत जे ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे RSF जे अॻवान कॉमरेड मंज़र चांडियो, तबक़ाती जिदोजहद जे अॻवान कॉमरेड एजाज़ बबर ऐं कॉमरेड ईसा चांडियो, बोरियत मज़ाहमत जे अॻवान कॉमरेड बिलावल भुरगड़ी, अवामी वर्कर्स पार्टी जे अॻवान कॉमरेड कामरान चांडियो चयो त मौजूदा हुकूमत तरफ़ां पेट्रोल ऐं रोज़मर्रा जी शयुनि जूं क़ीमतूं वधाए ग़रीब अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। असां हुकूमत खां मुतालबो था कयूं त पेट्रोल जूं हथरादू वधायल क़ीमतूं वापसि वठी महांगाई घटाए अवाम खे रिलीफ ॾिनो वञे त जीअं ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।